पाकिस्तान पीपल्स पार्टी सखर जे सीनियर वर्कर सैयद ज़ाहिद हुसैन शाह बुखारी मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जो मैसेज अचण खां पोइ रक़म हासिल कंदड़ औरतुनि खे बग़ैर कंहिं कटौती जे आयल रक़म अदा कई पई वञे, जॾहिं त सिंध हुकूमत तरफ़ां रमज़ान शरीफ़ में जारी कयल 2000 रुपया बि अची रहिया आहिनि। रक़म हासिल करण लाइ सेंट्रल लेबर कॉलोनी ऑफिस ॿाहिरां औरतुनि जी वॾी कतारूं लॻल आहिनि। हर हिकु औरत जंहिंजा पैसा आयल आहिनि उन्हनि खे इज़त सां अदायगी थी रही आहे। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी समेत पीपी सेनेटर इस्लामुद्दीन शेख, MNA नोमान इस्लाम शेख, अरसलान इस्लाम शेख ऐं ॿी क़यादत जे अवामी ख़िदमत वारे जज़्बे तहत कमु करे रहिया आहियूं। पीपल्स पार्टी शहीदनि जी पार्टी आहे। असांजी क़यादत जेतिरियूं कुर्बानियूं कंहिं बि पार्टी नाहिन ॾिनियूं। उन मौक़े ते रक़म हासिल कंदड़ औरतुनि जो चवणु हो त असां सैयद ज़ाहिद हुसैन शाह जा एहसानमंद आहियूं, जेको इज़त सां औरतुनि खे रक़म ॾियारे पियो। सिंध हुकूमत जा 2000 ऐं बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जी आयल किस्त वठी रहिया आहियूं। सिंध हुकूमत ऐं पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जा बि थोराइता आहियूं जिन रमज़ान शरीफ़ में असां ग़रीबनि जी माली मदद कई आहे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।